कोटली कबीर में चाचा हाजी इरशाद अहमद खैबर साहब हुए उनके बाद में अजी काफले अब्दुल रवान कारवान बेनजीर पैदल काफला ये काफले नवाब शाह सरकारी हाउस का बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां यामा जो ख़ातम मौलाना थिबो शहीद बेनज़ीर आबाद खां कारवान बेनज़ीर भुट्टो पैदल काफ़िलो कोटली कबीर में पहुचण वक़्तु यूसी कोटली कबीर चेयरमैन हाजी इरशाद अहमद सातो ऐं ॿियनि कारकुननि गुलनि जे पतनि सां संदन जो शानदार इस्तक़बाल कयो। काफ़िले में शहीद बेनज़ीर आबाद सपाफ सदर ख़ालिद गुल लगारी, तालका बैरापुर सदर गुल मोहम्मद राजपर, ज़िला नौशरफ डिप्टी जनरल सेक्रेटरी तला ख़ान मला, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आमर अब्बासी ऐं ॿिया शामिल हुआ। काफ़िलो ॻोठ हयात साते में राति हाजी इरशाद सातो जे मेज़बानी हेठि क़याम कयो, जंहिं बैदि काफ़िलो ॿीहर कोटली कबीर पहुतो, जिते अॻुवाणनि मीडिया खे ॿुधायो त असां 12 डिसंबर ते ज़रदारी हाउस शहीद बेनज़ीर आबाद मां निकिता आहियूं। 27 डिसंबर ते मोहतरमा जे वर्सी जे निस्बत सां गॾी गुदाबख्श भुट्टो में पहुचंदासीं। हिननि वधीक चयो त पीपल्स पार्टी अवामी शहीदनि जी पार्टी आहे। पार्टीअ जूं जमहूरियत ऐं मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बानी ॾिनल आहिनि। हज़ारे माण्हू मंशूर ॾिनल क़ुर्बानी सां गॾु क़यादत ते मुकमल एतमाद कंदे बाज़ाब्ता तौरु ॿियूं पार्टियूं छॾे पीपीए में शामिल थी रहिया आहिनि, जेको हिकु बहितरीनु अमल आहे। हिननि वधीक चयो त पार्टी जो चेयरमैन उन सभिनी खे साण खणी हलण वारा आहिनि। अॻिते बि हर ॾुखे सुखे वक़्त में संदन साथ ॾींदा रहनि था। जंहिं बैदि काफ़िलो गॾी गुदाबख्श भुट्टो ॾांहुं रवानो थी वियो। मौलाना थिबो इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटली कबीर।